पंहिंजे रत ते भरोसो आहे, मूंखे पंहिंजी परवरिश ते बि भरोसो आहे। आख़िर तो ॾिठो छा आहे, अधु रात जो की आसमान मथे ते खयो अथई। माण्हू छा चवंदा, को घर में चोर घिरिया त न लाचा। पर सदोरीअ जो संग तव्हांजो आहे, तव्हांजी मर्ज़ी आहे, तव्हां हुनजी कंहिंसां बि शादी करायो। ये परू ऐं सालियो कहिड़े बाग़ जी मुरी आहिनि जो इनकार कंदा? इहे ॿई अॻे ई मूंखे ॾिठे न आहिनि वणंदा। गोहर, तोखे जेको चवणो आहे तूं चई ॾे। तुंहिंजी आवाज़ मां मूंखे सुर कल्याण जी राहत मिलंदी आहे। हाँ शमा, कुछ भी ना। ये हर्फ तू हलाए न, अदा जे आडो तू अच्छी थी कोन वेंदी है। हाणे इहो त तू भी खूब जानी थी त इहो हमरा केर होयो। शायद तोखे खबर ना है, पर वो चई छडियो, समझ लोह ते लीक अची वई। सोप सीरियल सिंध जाई तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।